अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ टॉक सां गॾु आऊं आहियां नसीर गोपांग ऐं अॼु पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे हवाले सां। इंतहाई अहम ॾींहुं आहे अॼु, छाकाणि त डिघे अरसे खां पोइ हिकिड़ी ज़बरदस्त क़िस्म जी जेका ख़ुशख़बरी आहे उहा तहरीक इंसाफ़ खे मिली आहे त ख़ान साहब खे इलाज जे लाइ निजी अस्पताल जंहिंजी तहरीक इंसाफ़ फरमाइश पे कई उते उन्हनि खे सुप्रीम कोर्ट दाख़िल कराइण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। न रुगो एतिरो पर जेके डॉक्टर साहब हूंदा उहे बि तहरीक इंसाफ़ जी पसंदि जा जेके आहिनि उन्हनि खां ई ख़ान साहब जो जेको आहे सो इलाज करायो वेंदो। ऐं उन सां गॾोगॾु असां ॾिठोसीं त सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते अॼु ई नौरीन न्याज़ी साहिबा जेका ख़ान साहब जी भेण आहे उन जी मुलाक़ात बि कराई वई आहे। ही मामिलो कहिड़ो रुख़ अख़्तियार करणु वञे पियो, हिन जी जेका शुरूआति थी आहे उन जा सबब कहिड़ा आहिनि, अॼु जे प्रोग्राम में पाण उहे मालूम करण जी कोशिशि कंदासीं। गॾोगॾु अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अदालत जेको ख़ान साहब खे इस्पताल मुंतक़िल करण जो हुकुम ॾिनो आहे उन सां गॾोगॾु इहो बाउंड बि कयो आहे तहरीक इंसाफ़ खां, या गारंटी बि वरिती वई आहे त ख़ान साहब सां जेके बि घरभाती मुलाक़ात कंदा या जेके उन्हनि जा डॉक्टर आहिनि उहे मुलाक़ात कंदा उहे मीडिया टॉक न कंदा, मीडिया खे उन हवाले सां कुझु न ॿुधायो वेंदो ऐं ख़ान साहब जी जेका इलाज ख़ान साहब जो जेको आहे उन ते का सियासत न कई वेंदी ऐं सिहत जे हवाले सां जेके रिपोर्ट्स हूंदियूं उहे बि मीडिया सां शेयर न कयूं वेंदियूं। बहरहाल इहे शर्त मञी वरिता आहिनि तहरीक इंसाफ़ ऐं उनखां पोइ हाणे ॿुधाए पियो त के तयारियूं थियनि पियूं ख़ान साहब खे निजी अस्पताल मुंतक़िल करण जूं। हीउ जेको कुझु थिए पियो इहो वाक़ई ईअं ई आहे जेको नज़र अचे पियो, या उनजे पसे पर्दा ॿियूं शयूं आहिनि ऐं इहो इलाजु इन अस्पताल ताईं महदूद रहंदो। ख़ान साहब घर मुंतक़िल बि थी सघे थो या उनखे इलाज जी गर्ज़ सां ॿाहिरि बि मोकिले सघिजे थो। मेडिकल बोर्ड जी रिपोर्ट अचण खां पोइ छा थींदो उनखे सम्झंदासीं। गॾोगॾु जेको सभ खां वॾो सुवालु आहे, जेका 28वीं तरमीम जा जेके चर्चा आहिनि, 9 सूबनि जूं ॻाल्हियूं बि थियनि पियूं, NFC अवॉर्ड हुजे या 18वीं तरमीम में ॿिया जेके अहम नुक़्ता आहिनि जंहिंजे हवाले सां काफ़ी अरसे खां एतिराज़ आहे कुझु धुरियुनि खे, ऐं उन ते ॿुधाए पियो त पीपल्स पार्टी एग्री न पई थी या नून लीग जा कुझु धड़ा एग्री न पे थिया, त छा ही उन्हनि जे लाइ बि हिकिड़ो थ्रेट आहे या उन्हनि खे ॿुधायो पियो वञे त ॿियो ऑप्शन बि असां वटि मौजूदु आहे। छा थियणु वञे पियो उनखे पाण सम्झण जी कोशिशि कंदासीं। सीनियर सहाफ़ी तज्ज़िया निगार ऐं एंकर पर्सन आहिनि सैयद इफ़्तिख़ार शिराज़ी साहब, उहे वीडियो लिंक ते हींअर इस्लामाबाद वञा सां मौजूद आहिनि। इफ़्तिख़ार शिराज़ी साहब, बहुत शुक्रिया सर, आपने हमारे लिए वक्त निकाला और ज़बरदस्त किस्म की खबर आज आई इस्लामाबाद से PTI के हवाले से कि ख़ान साहब को हॉस्पिटल मुंतकिल किया जाए, वहाँ पर उसका इलाज हो। तो कैसे देख रहे हैं सर इसको? और उसके साथ साथ हमने देखा कि लंबे अरसे से बज़ाहिर जो रिपोर्ट हो रहा है कि मुलाकात नहीं हुई थी, आज उनकी बहन की मुलाकात भी करवाई गई है। जी बहुत शुक्रिया नसीर। बज़ाहिर जैसे आपने कहा कि ये बड़ी एक ज़बरदस्त खबर है, लेकिन इस खबर के साथ कुछ सवालात भी जुड़े हैं और यकीनी तौर पे वो सवालात फिर हमें इस बात का पता देते हैं कि चीज़ें इतनी सिंपल नहीं है जितनी कि हम समझ रहे हैं। कि शायद अदालतों ने जो फैसला दिया है वो फैसला बिल्कुल मेरिट पे है और इससे किसी किस्म की कोई अंडरस्टैंडिंग वाली आमेज़श हमें नजर ना आए, तो ये ऐसा नहीं है। बिल्कुल जो सवालात उठ रहे हैं वो यही है कि अगरचे अदालत ने मेरिट पे एक दरख्वास्त को सुना और इस मुल्क में अगरचे बड़े अहम मुकदमात पे तहरीरी फैसले कई कई माह या एक साल बाद आते हैं, लेकिन इसके ऊपर गोया कि तहरीरी हुक्म शाम से पहले पहले जारी कर दिया गया। लेकिन जब ये आज इस केस की समाअत हुई और उस वक्त फौरी तौर पे जो एक वर्बल आर्डर जारी किया गया तहरीरी हुक्मनामे में, उसमें कुछ मैं समझता हूँ कि तब्दीलियां नजर आती हैं। अच्छा। आपको मालूम है कि जब ये तहरीरी ज़बानी ऑर्डर आया तो अदालत की जानिब से कहा गया कि आज ही के दिन इमरान खान को गोया कि शिफा इंटरनेशनल मुंतकिल किया जाए, लेकिन जब तहरीरी हुक्मनामा आया तो उसमें कहीं 2 दिन का वक्त डाल दिया गया। तो नहीं मालूम कि जब वो बात कर रहे थे 1 दिन का क्यों कहा और जब तहरीरी हुक्म लिख रहे थे तो 2 दिन पे क्यों आ गई अदालत। फिर आपको याद होगा जब ये खबर सामने आई तो कहा गया अदालत की जानिब से कि जब तक अगली समाअत नहीं होती साबिक वज़ीर आज़म अस्पताल में रहेंगे। लेकिन अगर आपके सामने इस वक्त तहरीरी हुक्मनामा पड़ा हो तो उसमें ये अब कहीं दर्ज नहीं है कि जो 16 सितंबर को अगली समाअत होगी तब तक वो जेल में रहेंगे। फिर ये अदालत की जानिब से अज्यूम कर लेना, क्योंकि हुकूमत वक्त की जानिब से तो ऐसा हरगिज नहीं कहा गया कि जब उनको अस्पताल
منتقل کیا جائے گا تو ممکنہ طور پہ لوگ جمع ہو سکتے ہیں. حکومت کی جانب سے یہ کنسرن کا اظہار نہیں کیا گیا کہ جب ان کی میڈیکل رپورٹ ان کی فیملی اور جب ان کے وکلاء یا سیاسی لوگوں کے ساتھ شیئر کی جائے گی, جب وہ پبلک ہوگی تو اس سے معاملات خراب ہو سکتے ہیں. تو عدالت نے خود یہ کیسے ازیوم کر لیا کہ جب وہ اسپتال منتقل ہوں گے تو عوامی اجتماع ہو سکتا ہے, یا یہ ہے کہ اگر یہ رپورٹ ان کے اہل خانہ سے یا وکلاء سے شیئر ہوتی ہے تو اس سے پبلک آنریسٹ کی فضا پیدا ہو سکتی ہے. تو یہ جو ازمپشن بیسڈ چیزیں اور اس کے اوپر پھر تحریک انصاف یا درخواست گزار سے یہ ایشورنس لینا کہ ایسا نہیں کیا جائے گا, اور ایک طرف عدالت کا یہ کہنا کہ ایک قیدی کا بنیادی حق ہے کہ اگر وہ بیمار ہے تو اس کو علاج کی سہولت آئین فراہم کرتے ہیں اور حکومت کی ذمہ داری ہے. لیکن اگر کوئی باہر شخص ان کی فیملی کا یا ان کے وکلاء یا کوئی عام آدمی اس معاملے پہ پروٹیسٹ کرتا ہے, اس کا مطلب ہے کہ آپ سزا عمران خان کو دیں گے, ان کی جانب سے ایسا کنڈکٹ نہیں دکھایا گیا. تو یہ جو فیصلے یا حکم کے اندر جھول ہیں یہ اس بات کی غمازی کرتے ہیں. پھر ساتھ میں جس طرح ان کی بہنیں کہ جب یہ ریلیف ملا ہے تو سپریم کورٹ سے باہر آئیں تو میڈیا سے گفتگو سے اعتراض کیا. اس کے بعد ان کی بہن عظمیٰ خان کی جب ملاقات ہوئی اور جب وہ باہر نکلی ہیں تو میڈیا سے انہوں نے گفتگو سے اعتراض کیا. تو ہمیں لگتا ہے کہ سارا ایک انڈرسٹینڈنگ کے تحت ریلیف دیا گیا ہے, اور اگلی سماعت تک تحریک انصاف اور عمران خان کی فیملی کے رویے کو دیکھا جائے گا, اور اس بنیاد پہ پھر اگلا کوئی ریلیف ان کو مل سکتا ہے, یا جو ریلیف ملا ہے وہ واپس بھی لیا جا سکتا ہے. تو میں فیصلے کے حوالے سے یہ نہیں کہہ سکتا کہ یہ ایک انڈیپینڈنٹ جوڈیشری نے میرٹ پہ دیے. جب اس کے ساتھ بہت ساری کنڈیشنز آپ لگا دیتے ہیں تو اس کے شکوک و شبہات پر جنم لیتے ہیں. تو انڈرسٹینڈنگ جیسے آپ کہہ رہے ہیں کہ اس کے تحت لگ رہا ہے کہ فیصلہ ہے, تو ایک سینئر جرنلسٹ ہے, میں دیکھ رہا تھا, انہوں نے یہ بھی رپورٹ کیا ہے کہ 11:30 بجے یہ فیصلہ آیا, لیکن اس سے پہلے جو اسپتال بتایا جا رہا ہے جہاں خان صاحب کو منتقل کریں گے وہاں پر پہلے ہی کوئی سیکیورٹی وغیرہ کے انتظامات ہو گئے تھے فیصلہ آنے سے پہلے. اس طرح کی خبریں بھی کچھ رپورٹ ہوئی ہیں, آپ کے پاس کوئی اس طرح کی انفارمیشن ہے سر؟ جی نہیں, میں کوئی اس کو سیکنڈ نہیں کر سکتا. یقینی طور پہ ایک اسپتال کا نام لیا گیا ہے, این ممکن ہو کہ ان کے ذرائع یہ بتاتے ہوں, لیکن جہاں تک ہم نے کوشش کی ہے یا ہم پی جے کے کچھ اور لوگ بھی وہاں پہ پہنچے ہیں اور ایکسپیکٹڈ تھا کہ شاید آنے والے 1-2 گھنٹے میں ان کو منتقل کر دیا جائے, تو پی جے کے بہت سے لوگ وہاں پہ موجود تھے, لیکن کم از کم ہمیں کوئی ہاسپٹل کے اندر اس طرح کی ایکٹیویٹی دیکھنے کو نہیں ملی کہ جس سے ہم یہ اندازہ لگاتے کہ عمران خان کی منتقلی سے متعلق جو فیصلہ ہے اس سے پہلے انتظامات وہاں پہ مکمل کر لیے گئے تھے. لیکن جیسے سپریم کورٹ کے فیصلے پہ تیزی کے ساتھ عمل درآمد ہو رہا ہے تو ہم کہہ سکتے ہیں کہ اس بات کا امکان موجود ہے کہ شاید پہلے سے چیزیں طے کر لی گئی ہوں, اور یہی وجہ ہے کہ آج ایڈیشنل اٹارنی جنرل اس معاملے پہ یہ کہتے رہ گئے کہ حکومت کا موقف سننے سے پہلے آپ کو حکم جاری نہ کریں, لیکن عدالت نے کہا کہ وہ اگلی سماعت پہ آپ کو سن لیں گے, لیکن فی الحال وہ حکم جاری کر رہے ہیں. تو اس سے مجھے اندازہ ہوتا ہے کہ ایک انڈرسٹینڈنگ کہیں پائی جا رہی تھی اور اسی بنیاد پہ چیزیں جو ہے وہ ڈیسائیڈ ہوئی ہیں. صحیح. اچھا سر, اس سے پہلے ہم دیکھتے ہیں کہ یاسمین راشد صاحبہ ہو گئی یا دیگر جو رہنما قید ہیں, یاسمین راشد صاحبہ کی طبیعت کے حوالے سے بھی خبریں آئی کہ بڑی کرٹیکل ہے, کینسر کی پیشنٹ ہے وہ, تو اس کو کوئی ریلیف نہیں مل رہا, اور خان صاحب کے لیے کہا یہ جا رہا تھا کہ ان پر ناراضگی زیادہ ہے, ملاقات بھی نہیں ہونے دی جا رہی تھی. تو اچانک سے برف کیسے پگھلنا شروع ہو گئی؟ اور اس سے پہلے ہم دیکھتے ہیں کہ لانگ مارچ کا بھی اعلان ہوا تھا, یہ کیا اس کا اثر ہے یا پس پردہ کچھ اور معاملات طے ہو رہے ہیں تحریک انصاف سے, اس کی وجہ سے ان کو یہ ریلیف دیا جا رہا ہے؟ لیکن نصیر, ایک تو یہ ہے کہ اس معاملے کو لے کے کرٹیسزم تو گورنمنٹ پہ تھا, عدالتوں میں بھی تھا, کہ ایک شخص کو آپ نے مختلف 300 مقدمات میں الجھایا ہوا ہے, اور ستم بالائے ستم یہ کہ اس شخص کی جو اپیلیں ہیں وہ سماعت کے لیے مقرر نہیں ہو رہی. آپ دیکھیں توشہ خانہ 2 میں جو ان کو سزا دی گئی ہے اس کے خلاف سماعت گویا کہ 1 سال بعد ان کی جو ہے وہ اپیل کی سماعت ہوئی ہے. تو یہ تو ملزم کا بنیادی حق ہوتا ہے, اور اس کے بعد جو سپیریئر کورٹس ہوتے ہیں جیسے کہ ہائی کورٹ ہے, فیصلہ آنے کے بعد فوری طور پہ ان اپیلوں کو ٹیک اپ کرتی ہیں, اور ماضی میں کئی سیاسی مقدمات میں ایسا ہوا ہے کہ جب نیچے کی عدالت نے فیصلہ دیا ہے تو فوری طور پہ آپ پیناما کیس دیکھ لیں, مریم نواز صاحبہ ہوں, کیپٹن صفدر ہوں, خود نواز شریف صاحب ہوں,
ہائی کورٹ نے اتنا زیادہ وقت نہیں لیا تھا ان کی سماعتوں کو سننے کے لیے، ان کی درخواستوں کو سننے کے لیے، لیکن یہاں تو ایک سال کا وقت، پھر ان کو جو ایک ریکوائرڈ ریلیف ہے کہ ماضی میں نواز شریف صاحب کو اگر اپنی مرضی کی جگہ پہ علاج کی سہولت دی گئی، جو میڈیکل ٹیم بنی اس کے اندر ان کے اپنے ڈاکٹرز موجود تھے، اور یہاں تک کہ ان کو گھر منتقل کیا گیا، تو پھر یہ سہولت عمران خان کے لیے کیوں نہیں تھی؟ تو ایک تنقید تو تھی۔ اب اس دوران اگرچہ پی ٹی آئی کے بارے میں ضرور کہا جاتا ہے کہ وہ پارٹی کافی حد تک کمپرومائزڈ ہے، خود اس کے اندر بڑا ایک ڈویژن آ چکی ہے، لیکن پچھلے دنوں آپ نے دیکھا کہ 5 اگست کو جو سہیل آفریدی صاحب نے ایک بڑے جلسے سے خطاب کرتے ہوئے کہا کہ اب 27 ستمبر کو وہ ہر صورت آئیں گے اور وہ ایک مشن لے کے آئیں گے، تو میرا خیال میں اس وقت ایک پریشر کی فضا ضرور بنی ہے، اس میں کوئی شک نہیں ہے۔ حکومت کو معلوم ہے کہ ایک وکٹمائزیشن کا جو ایلیمنٹ ہے بڑا ویزیبل ہے، اور اس کو لے کے تحریک انصاف کے کارکنوں میں اضطراب پایا جاتا ہے۔ اگرچہ لیڈرشپ کمپرومائزڈ ہے لیکن کارکن بڑے چارجڈ ہیں، تو اس سے پہلے کہ حالات مزید خراب ہوں تو کم از کم تھوڑا بہت ریلیف دے دیا جائے۔ اب دیکھنا یہ ہے کہ جو علیمہ خان صاحبہ اور ان کے دیگر جو فیملی کے لوگ ہیں، خود ان کے وکلاء، پارٹی کے ان کے سیکرٹری جنرل سلمان اکرم راجہ صاحب کو بھی آج آپ نے سنا کہ باقاعدہ طور پہ انہوں نے عدالت کو یقین دہانی کرائی ہے کہ وہ ان کی میڈیکل رپورٹ کو سیاسی مقاصد کے لیے استعمال نہیں کریں گے۔ تو مجھے لگتا ہے کہ یہ جو 27 ستمبر کا دباؤ کم بلکہ ایک انڈرسٹینڈنگ کا ایلیمنٹ زیادہ ہمیں ویزیبل نظر آتا ہے، جس کے نتیجے میں یہ ریلیف ملا ہے، کیونکہ اس سے پہلے تحریک انصاف بڑے پروٹیسٹ کر چکی ہے، بڑے مارچز کر چکی ہے۔ اگر وہ کوئی زیادہ فروٹفل ثابت نہیں ہوئے تو 27 ستمبر کا بھی کوئی اتنا بڑا کوئی میرا خیال میں حکومت کے لیے پریشان کن مرحلہ نہیں تھا، لیکن یہاں پہ زبان بندی سے مجھے لگ رہا ہے کہ ایک انڈرسٹینڈنگ ہے، اور اس انڈرسٹینڈنگ کے نتیجے میں یہ چیزیں آگے بڑھ رہی ہیں، اور لامحالہ طور پہ اس کا فائدہ حکومت کو بھی ہوگا کہ جب عمران خان کو یہ ریلیف دیے جائیں گے تو جو تحریک انصاف کے کارکنوں کے اندر جو پایا جانے والا اضطراب ہے، جو غصہ ہے، وہ کافی حد تک نیچے آ جائے گا، اور اگر دیگر بھی اگر رہنماؤں کو ریلیف ملتا ہے تو اس سے کافی حد تک ہم کہہ سکتے ہیں کہ جو سیاسی کشیدگی ہے اس میں کمی آ سکتی ہے۔ صحیح، تو ہم کہہ سکتے ہیں کہ آنے والے 16 ستمبر تک یہ جو بھی ڈیٹ بنتی ہے تقریباً 1 مہینہ، یہ تحریک انصاف کے لیے امتحان ہوگا، اور اس میں اگر وہ اس کو سیاست کے لیے استعمال نہیں کرتے، اچھے بچے بنے رہتے ہیں، تو پھر آنے والے دنوں میں میڈیکل بورڈ کو اس طرح کی تجویز بھی کر سکتا ہے، ان کو باہر بھیجا جائے یا گھر منتقل کیا جائے، تو وہ اس طرح کا ریلیف مل سکتا ہے اگر اس امتحان میں زبان بندی کرتے ہیں تحریک انصاف والے۔ تو اب یہ ڈیپینڈ کرتا ہے، دیکھیں نا ابھی تک تو ان کا جو ایک فیملی ڈاکٹر ہے، ان کے ساتھ ڈاکٹر فیصل اور پھر ان کی بہن عظمیٰ خان، گویا کہ 2 لوگ ہیں جو علاج کے دوران بھی گویا کہ مسلسل ان کے ساتھ ملتے بھی رہیں گے، رابطے میں رہیں گے۔ اس کے علاوہ تو میڈیکل ڈاکٹرز کی جو ٹیم ہے وہ دیکھے گی، اور پھر دیکھنا یہ ہے کہ وہ ٹیم جو ریکمینڈ کرتی ہے کیا خود اس کو عمران خان قبول کرتے ہیں، جیسے میاں نواز شریف صاحب سے متعلق تھا کہ میڈیکل بورڈ نے تجویز کی کہ ان کا علاج پاکستان میں ممکن نہیں ہے اور ان کو بیرون ملک منتقل کیا جائے، تو کیا عمران خان سے متعلق اگر کوئی ایسی میڈیکل رپورٹ سامنے آتی ہے تو کیا وہ خود اس کو تسلیم کرتے ہیں یا وہ اس بات پہ اصرار کرتے ہیں کہ وہ ہر حال میں پاکستان میں علاج کرانے کو ترجیح دیں گے؟ دوسرا جو آپ نے کہا کہ یہ تحریک انصاف کے امتحان، اس میں کوئی شک نہیں ہے کہ اب یہ ڈیپینڈ کرتا ہے کہ کیا عظمیٰ خان صاحبہ، ڈاکٹر فیصل، کیا جو عمران خان سے گفتگو ہوتی ہے وہ پارٹی کے دیگر لوگوں سے شیئر کرتے ہیں یا وہ پبلک ڈومین میں لے کے آتے کہ نہیں لے کے آتے؟ اگر وہ پبلک ڈومین میں اس کو لے کے نہیں آتے تو پھر میں یہ تاثر لینے میں حق بجانب ہوں کہ ایک انڈرسٹینڈنگ ڈیولپ ہو گئی ہے جس میں عمران خان کو اپنی فیملی کے ذریعے بتا دیا گیا ہے کہ اگر وہ سارے عمل کے دوران خاموش رہیں گے تو ان کے لیے ایک سپیس بنائی جا سکتی ہے، لیکن اگر ان کا بیانیہ وہی رہا جو اس سے پہلے ہے تو شاید جو ان کے لیے ایک ایکسپیریمنٹ کیا گیا ہے کہ ان کو باہر نکالا جا رہا ہے، ان کی ہیلتھ کے ایشوز کو ایڈریس کرنے کی کوشش کی جا رہی ہے، یا کم از کم ان کو جیل سے باہر ممکنہ طور پہ اڈیالہ جیل منتقل کرنے کی بھی جو ایک سوچ پائی جا رہی ہے، وہ فیصلہ واپس بھی ہو سکتا ہے۔ تو آنے والے میرے خیال میں 20-25 دنوں میں عظمیٰ خان کا، ڈاکٹر فیصل کا اور پارٹی کے دیگر زعماء کا جو طرز عمل ہے وہ ہمیں اس بات کا پتہ دے دے گا کہ یہ انڈرسٹینڈنگ اور کسی کمپرومائز کے نتیجے میں ریلیف ملا ہے یا میرٹ پہ ملا ہے۔ صحیح۔
اچھا شریح صاحب، آج ہم نے دیکھا نواز لیگ کے سینئر رہنما بھی ہیں، سینیٹر بھی ہیں، ناصر بٹ صاحب میں بھی آپ کی نظر سے بھی ان کی ویڈیو گزری ہو، شاید قومی اسمبلی کے باہر ہی آ رہے تھے تو سوال کیا گیا تو ان کا یہ کہنا تھا کہ لگ یہ رہا ہے کہ نواز شریف صاحب کے خلاف دوبارہ سے سازش ہونا شروع ہو گئی ہے، تو ہم یہ سمجھیں کہ نون لیگ کے حلقے اس فیصلے کو اس طرح دیکھ رہے ہیں کہ یہ سب کچھ جو ریلیف دیا جا رہا ہے وہ نواز لیگ کے خلاف سازش ہو رہی ہے؟ دیکھیں نصیر، اس میں تو کوئی شک نہیں ہے کہ موجودہ حکومت اسٹیبلشمنٹ کی ایکسپیکٹیشنز کے اوپر تو پوری نہیں اتر پائی. عوام کی ایکسپیکٹیشنز تو پہلے نہیں تھی. جس طرح کا یہ ایک کمبینیشن بنایا گیا تھا کہ پیپلز پارٹی مسلم لیگ نون کو گویا کہ شیر اور بکری کو ایک ہی گھات پہ پانی پینے کے لیے بھیج دیا گیا، تو آپ کو پتہ ہے کہ کیا انجام ہونا تھا. تو وہ تو ہم نے جی بی کے الیکشن میں اور آزاد کشمیر کے الیکشن میں دیکھ لیا کہ کس طرح دونوں نے ایک دوسرے کو چارج شیٹ کیا اور بتایا کہ کون فارم 47 پہ آیا ہے، کون فارم 45 پہ آیا ہے. بٹ اکنامک فرنٹ کے اوپر بھی یہ حکومت پرفارم نہیں کر سکی. ڈپلومیٹک فرنٹ کے اوپر بھی خود ملک کے پرائم منسٹر کہتے ہیں کہ فیلڈ مارشل سید عاصم منیر نے مشرق وسطیٰ کے قضیے کے اندر بڑا امپورٹنٹ رول پلے کیا ہے، وہ اپنا نام نہیں لیتے. تو پھر کون سی اور ایسا محاذ ہے کہ جس کے اوپر اس حکومت نے کوئی اچھی پرفارمنس دی ہے؟ $1 کی انویسٹمنٹ اس ملک کے اندر نہیں آئی. آپ کی جو ایکسپورٹس تھی ان کے اندر کوئی اضافہ نہیں ہو پایا. آپ نے اس ملک کے اندر انفلیشن کے فگرز کو نیچے لانے میں ناکام رہے. اس ملک کے اندر دیگر جتنے بھی انڈیکیٹرز ہیں، وہ بے روزگاری ہو، وہ غربت ہو، وہ قرضوں کا بوجھ ہو، تمام کے تمام انڈیکیٹرز منفی ہیں. تو پھر میرے بھائی ایسے میں یہ خود حکومت ایک لائبلٹی بن چکی ہے. تو ناصر بٹ صاحب کے لیے تو میں یہی کہوں گا کہ بھائی میرے یہ تو اپنے بوجھ سے گر رہے تھے، ان کے خلاف کسی قسم کی سازش کرنے کی ضرورت نہیں ہے. لیکن سوال یہ ہے کہ اگر ان کو گھر بھیجا جائے تو اسٹیبلشمنٹ تحریک انصاف کو بطور ایک آپشن لے گی. تو میرا سوال اس کا جواب میرا نفی میں ہے. اتنا آسان نہیں ہے کہ ان کو گھر بھیج کے تو تحریک انصاف کو ڈرائیونگ سیٹ پہ بٹھا دیا جائے اور پھر یہ بھی توقع کی جائے کہ تحریک انصاف کی قیادت ایک اچھے بچے کی طرح آگے چلے گی. مجھے نہیں لگتا کہ یہ چیزیں اتنی جلدی ہونے والی ہیں. تو سر تجربے تو آپ ہم سے زیادہ جانتے ہیں، پاکستان میں کیا کچھ نہیں ہوتا رہا. ریسنٹ ہم اگر دیکھ رہے ہیں پی ڈی ایم جو اتحاد بنا، خان صاحب کیسے گھر چلے گئی، وہی زرداری صاحب، وہی نواز شریف، شہباز شریف جن پر اتنے زیادہ کیسز تھے، وہ کیسے پھر اقتدار میں آ گئے. ہم نے تو یہ دیکھا ہے، آپ کے سامنے تو پوری تاریخ ہے پاکستان کی. تو چلو ان کو ابھی نہ بھیجا جائے، لیکن الیکشن کے حوالے سے کوئی شیڈیول نہیں الیکشن کے حوالے سے بھی آ سکتا ہے، یا کیا کچھ ہو سکتا ہے آپ کے خیال میں؟ یا چیزیں تو سر یہ بھی چل رہی ہیں کہ 28ویں آئینی ترمیم کا بڑا چرچہ ہے، شاید یہ جو سیشن چل رہا ہے اسمبلی کا اس میں پیش کیا جائے اور تحریک انصاف سے سپورٹ لی جائے. اگر پیپلز پارٹی سپورٹ نہیں کرتی تو اس کا کتنا امکان ہے؟ جی بالکل. دیکھیں سیاست ممکنات کا گویا کہ نام ہے، اور آپ کو معلوم ہے کہ جب 27ویں یا 26ویں ترمیم آئی تھی تو ہم تصور کر سکتے تھے کہ تحریک انصاف مولانا فضل الرحمان کے پاس جائے گی اور مل کے ایک جوائنٹ اسٹریٹجی بنائی جائے گی کہ ہم نے اس کا راستہ کیسے روکنا ہے. تو مل بیٹھے آپس میں. مولانا سے متعلق عمران خان کے جو الفاظ ہیں وہ سب کو معلوم ہے، وہ ان کو ناپسندیدہ تصور کرتے تھے بطور سیاستدان، لیکن جب ضرورت پڑی ہے تو تحریک انصاف کی قیادت ان کے ساتھ کھڑی ہوئی ہے. بالکل عین ممکن ہے جو آپ بات کر رہے ہیں کہ آنے والے وقت میں ہم نے کیونکہ ماضی قریب میں دیکھا ہے کہ چولستان میں نہریں بنانے کا معاملہ ہو تو پیپلز پارٹی اس کے راستے میں رکاوٹ بنی اور وہ خالصتاً اسٹیبلشمنٹ کا منصوبہ تھا جس کو ناکام بنایا گیا. اس کے بعد گزشتہ سال کی بجٹ سپیچ میں آپ کے وزیر خزانہ نے کہا تھا کہ ہم این ایف سی ایوارڈ کو ریوزٹ کریں گے، لیکن پیپلز پارٹی نے اس سال اس کو ریوزٹ نہیں ہونے دیا. اگرچہ اس کے باوجود بھی وفاق نے صوبوں سے 3000 ارب لیے، کیونکہ ڈیفینس اور قرضوں کا بوجھ جو ہے اس کو اٹھانے کے لیے وفاق کو پیسے چاہیے تھے، تو جبرن لیے گئے ان سے، ان کو دینے پڑے. پیپلز پارٹی کو بھی اپنے حصے سے وہ دینا پڑا. لیکن آگے چل کے اب جو اگلا منصوبہ ہے ملک کے اندر نئے یونٹس بنائے جائیں، تو اس میں مجھے لگتا ہے کہ سب سے زیادہ مخالفت اس وقت پیپلز پارٹی کی جانب سے ہو رہی ہے. تو ایک ایسی جماعت جو اگرچہ حکومت کا حصہ ہے لیکن اس سے پہلے دو جو اسٹیبلشمنٹ کے منصوبے تھے ان کو ناکام بنا چکی ہے. تو بالکل آپ ٹھیک کہہ رہے ہیں کہ یہ ہو سکتا ہے کہ عمران خان کو ریلیف دے کے تحریک انصاف کے جو نئے یونٹس بنانے پہ یقین رکھتی ہے، اور اگر آئین کی 28ویں ترمیم میں یہ رکھا جاتا ہے کہ صوبے بنانے کے طریقہ کار کو بدل دیا جائے، بجائے یہ کہ صوبائی اسمبلی سے 2/3 اکثریت سے کوئی قرارداد آئے، اس کے بعد
वफाक गोया के इकदाम उठाए। हो सकता है कि ये तरमीम लाई जाए कि वज़ीर आज़म एक एग्जेक्टिव ऑर्डर के जरिए गोया कि किसी इलाके को वफाकी इलाका भी डिक्लेयर कर सकते हैं और किसी सूबे की नई बाउंड्रीज बनाने के लिए, नए सूबे क्रिएट करने के लिए कमीशन भी कायम कर सकते हैं। तो अगर ये तरमीम लाना मकसूद है और उसके लिए 2/3 अक्सरियत चाहिए, तो वो तहरीक इंसाफ के जरिए बड़ी आसानी से पूरी हो सकती है। तो आप इस बात का इम्कान रखें कि अगर ये रिलीफ दिया जा रहा है और एक ऐसा गोया कि मंसूबा पाए तकमील तक पहुंचेगा कि जिसकी ओनरशिप तहरीक इंसाफ के एंड पे भी है, तो ऐन मुमकिन है कि ये रिलीफ उस मद में दिया गया हो। और इसमें फिर हम देखें कि PTI और नवाज लीग एक पेज पर होगी और पीपल्स पार्टी आप देख रहे हैं कि फिर अपोजिशन का किरदार अदा करेगी। बिल्कुल ऐसे है, पीपल्स पार्टी फिर अकेले खड़ी होगी, पीपल्स पार्टी अपोजिशन बेंचों में बैठेगी बल्कि एब्सटेन करेगी। और इस दौरान फिर गोया के पाकिस्तान मुस्लिम लीग नून के जिनको पहले ही ऑलमोस्ट 169 उनके हो चुके हैं अरकान, तो एक सिंपल मेजॉरिटी से सिर्फ 2 वोट पीछे हैं, वो भी आज़ाद अरकान जो 2 मौजूद हैं, अगर हो तो सिंपल मेजॉरिटी उनको ऑलरेडी हासिल है। और फिर 80 के करीब अगर तहरीक इंसाफ के लोग उनके साथ खड़े हो जाते हैं तो 240-44 का जो फिगर है वो आसानी से पूरा हो जाता है। और 2/3 अक्सरियत से आप आइन के अंदर 28वीं तरमीम ला सकते हैं, जिसमें जो यूनिट्स बनाने का तरीकाकार है आप उसको भी तब्दील कर सकते हैं। तो ये इंटरेस्टिंग मूव हो सकता है। और पीपल्स पार्टी आपको लगता है कि इतना बड़ा रिस्क जो है वो लेगी? देखिए, पीपल्स पार्टी के पास ऑप्शन ही क्या है, क्या कर सकते हैं आप। इससे पहले लोग इस बात पे भी मोतरज थे कि जिस तरह 26वीं और 27वीं तरमीम लाई गई जिसमें अदलिया कंप्रोमाइज हुई, लोग ये बार बार सवाल उठा रहे थे। तो मौलाना फजल रहमान से लेके तहरीक इंसाफ सब उसके मुखालिफ थे। तो उसके बावजूद भी वो कड़वा घूंट पीपल्स पार्टी ने भरा है ना। तो आप पीपल्स पार्टी तो अगर अकेले खड़ी है तो क्या कर सकती है, सिवाय ये कि राइट साइड ऑफ द हिस्ट्री गोया के सिंध के वोटर्स को ये जरूर कह सकेगी कि हमने तो बड़े भरपूर अंदाज में मुकदमा लड़ा कि ये सूबा तकसीम ना हो, इसमें नए सूबे ना बने। लेकिन क्या करते, अददी अक्सरियत किसी और तरफ थी तो हम कामयाब नहीं हो पाए। तो मेरे ख्याल में अपने वोटर के सही। अच्छा, शिराज साहब सां शायद इशू है इंटरनेट जो। बड़ो सवाल जो करण वारो हो शिराज साहब का वो अवां सां शेयर कंदो हलां, वो इहो आहे त सदियुनि खां जेको सूबनि जी जेका वहदत आहे उहा छा हिकिड़ी आइनी तरमीम सां जेके तव्हां आर्टिकल 229 जी क्लास 4 जेका सूबनि जे हवाले सां आहे, जेकॾहिं उहा तव्हां कंहिं बि PTI कंहिं ॿी पार्टी खे मिलाए करे तव्हां मंज़ूर कराए बि वठो त छा हिकिड़ी आइनी तरमीम सां सदियुनि खां जेका सूबनि जी सरहद आहे, लकीर आहे, उनखे तब्दील करे सघो था? इहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे ऐं उनजो रद्देमल छा ईंदो? छा इन ॻाल्हि खे महसूसु नथो कयो वञे इस्लामाबाद में, या जेकी धुरियूं इहो सभु कुझु कराइणु चाहिनि थियूं, छा उनखे सिंध जे माण्हुनि जे सेंटीमेंट जी एहसास जी को एहसास को अंदाज़ो आहे? पीपल्स पार्टी चलो ठीकु आहे अपोजिशन में अची बि वञे, उनखां पोइ जेको सिंध में हिकिड़ो उभार ईंदो, जेका लहर ईंदी, छा उनखे केरु रोके सघंदो? इहो वॾो सुवालु आहे। यकीनन जेके अक़ल जा अकाबर आहिनि, जेको इहो सभु कुझु करणु चाहिनि था, उन्हनि छा असिस्ट कयो आहे, उन्हनि जी छा मतिलबु सोच आहे, छा रिसर्च आहे, ख़बर न आहे। बहरहाल जेकॾहिं ईअं थिए थो त उन्हनि खे ख़बर में बि पइजी बि वञे त सिंध जा माण्हू छा पिया सोचनि। ऐं जेकॾहिं पीपल्स पार्टी सिंध जे माण्हुनि सां गॾु अची बीहे थी ऐं कॉम्परस धुरियूं जेके आहिनि उहे गॾु अची बीहनि थियूं, पीपल्स पार्टी कॉम्परस धुरियूं, ॿिए पासे नून लीग PTI जो इतिहाद आहे, त इहो मंज़र कंहिं बि तरह सां ॾिसणु वटां ज़रूरु हूंदो, पर मुल्क जे हवाले सां जेकॾहिं पाण ॾिसूं था त को बहितर न हूंदो। त एॾे वॾे हिकिड़े सूबे में तव्हां जेकॾहिं बाहि ॿारे छॾियो। बहरहाल ॾिसूं था ईंदड़ ॾींहंनि में छा थियणु वञे पियो। हीअ त अञा हिकिड़ी शुरूआति आहे, अॼु जेको रिलीफ न वियो आहे, घणे भाङे नज़र ईअं पियो त शयूं उन पासे वञनि पियूं जंहिंजो प्रोग्राम जे आख़िर में पाण ज़िक्र कयोसीं। हिते वक़्तु पियो मुख़्तसिर ब्रेक जो, ब्रेक वठंदासीं, वापसि ईंदासीं, इन समूरी सूरत-हाल ते हिकु भेरो ॿीहर ॻाल्हि ॿोल कंदासीं। जी नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर प्रोग्राम में अव्हांखे चऊं था भली कार, ऐं पाण ॻाल्हि ॿोल करे रहिया हुआसीं जेको तहरीक इंसाफ़ खे अॼु रिलीफ मिलियो आहे। ख़ान साहब खे अस्पताल दाख़िल करण जो अदालत हुकुम ॾिनो आहे।
ॿिनि ॾींहंनि खां पोइ हाणे जेको रिटर्न में फ़ैसिलो आयो आहे उन में इहो ॼाणायो वियो आहे त 2 ॾींहंनि जे अंदरि अंदरि ॼण त हुनखे अस्पताल दाख़िल कयो वञे। तहरीक इंसाफ़ खे मिलंदड़ इन रिलीफ जे पुठियां छा कहाणी आहे, छा वाक़ई मेरिट जे बुनियाद ते फ़ैसिलो आयो आहे, का अंडरस्टैंडिंग आहे, छा थियणु वञे पियो, उनखे सम्झण जी कोशिशि कंदासीं। सीनियर सहाफ़ी तज्ज़िया ऐं एंकर पर्सन आहिनि अब्दुल रज़ाक खत्री साहब, उहे इस्लामाबाद मां जा हींअर वीडियो लिंक ते असां सां मौजूदु आहिनि। खत्री साहब, तमामु घणी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। कीअं था ॾिसो अॼु जेको सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आयो आहे ख़ान साहब खे अस्पताल दाख़िल करण जे हवाले सां, ऐं गॾो गॾु इहो त मीडिया टॉक न थींदी ऐं जेके मेडिकल रिपोर्ट्स हूंदियूं उन ते सियासत न थींदी, हिकिड़ो त बाउंड कयो वियो आहे, इहो छा था ॾिसो त इंसाफ़ ते मबनी हिकिड़ो फ़ैसिलो आहे ऐं अदालत जीअं कंदी आहे फ़ैसिला उहो ई थियो आहे, इन जे पुठियां का अंडरस्टैंडिंग आहे, के मामला आहिनि ते थिया आहिनि? छाकाणि त साफ़ जी शुरूआत ई चवंदा आहिनि शक सां थींदी आहे, त का बि अहिड़ी ख़बर अचे थी त उनखे शक जे एंगल सां ॾिसणु ॼण त पंहिंजी हिकिड़ी ज़िम्मेवारी बि थिए थी ऐं मजबूरी बि खणी चऊं। पाकिस्तान में नसीर साहब हर ख़बर खे शक सां ॾिसणु घुरिजे, इन करे त सियासी मंज़रनामे में ज़ाहिर आहे उथल पुथल थिए थी ऐं हनीमून पीरियड ख़तमु थी वियो आहे, गवर्नेंस जा मामला सिधा नथा थियनि। पाकिस्तान ते 1 लख अरब ताईं कर्ज़ वञी पहुतो आहे, तमामु घणो कर्ज़ खयो आहे। पाण इहो कर्ज़ छो खयो, मुल्क जी सियासी माशी हालतूं छा आहिनि, इन ते बुनियादी तौर ते डिस्कशन नथी थिए। या पाकिस्तान जी जेका पार्लियामेंट आहे सियासी हवालनि सां जेके वॾा फ़ैसिला थियनि था उनमें ऑन बोर्ड कोन्हे। ही तव्हां इहो नोट कयो हूंदो त तुर्की, सऊदी अरब, पाकिस्तान जे विच में जेको मुआहिदो थियो उन हवाले सां को ऑन बोर्ड कोन वरितो वियो पार्लियामेंट के, न सियासी जमातनि इन हवाले सां को मुतालबो कयो, यानी वन साइडेड ट्रैफिक हले थी। हिकिड़ी ॻाल्हि आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त सूबनि वारी जेका ॻाल्हि मौसम नक़वी कई उन बुनियादी तौर ते नून लीग खे हिकिड़ो अहिड़ो डेंट विधो उनजी गवर्नमेंट खे जंहिंजी अञा ताईं उहो मरमत न करे सघी आहे नून लीग। हाणे उनखां पोइ तव्हां हिकिड़ी ॿी ॻाल्हि नोट कई आहे त का बि सियासी जमायत कल गुज़िरियल ॾींहुं यानी काल्ह असां ॾिठो त सईद गनी जो जेको बयानु हो उनखां अॻु में पीपुल्स पार्टी बि हिन ते को ईअं खुली कोन पे ॻाल्हायो जी सईद ॻाल्हायो, ठीकु आहे। हाणे ॻाल्हि असल में इहा आहे त पीपुल्स पार्टी खे अंदाज़ो थी वियो आहे हिते इस्लामाबाद में इहा ॻाल्हि इंतहाई संजीदगी सां डिस्कस थिए पई मुख़्तलिफ़ हल्कनि में। हिते हिकिड़ी राय ई आहे जेका आउं राय चवां थो उहा तव्हांजे साम्हूं जेके नाज़रीन आहिनि टेलीविज़न जा उन्हनि जे साम्हूं रखणु ज़रूरी आहे त ही सम्झनि इहो था ऐं जेका ॻाल्हि उन्हनि हल्कनि खे जेके इस्टेब्लिशमेंट सां डिस्कशन थिए थी उहे चवनि था त कराची अनेक सालनि खां सिर्फ़ु को पीपुल्स पार्टी जे दौर खां न उनखां अॻु में कराची जी जेका हालत आहे उहा तमामु घणी ख़राबु आहे बैड गवर्नेंस सां, जंहिंजे करे इहो जेसि ताईं वफ़ाक़ जे हवाले न थींदो तेसि ताईं मामिलो हल कोन थींदो। उनमें गवादर वारो मामिलो आहे। हाणे इहा त थी उन्हनि जी राय। अच्छा, ॿी जेका हिननि खे राय विहारी वई आहे ज़हननि जे अंदरि उहा इहा आहे त बैड गवर्नेंस इन सूरत में ख़तमु थी सघे थी जेकॾहिं सूबनि खे विरायो वञे ऐं सूबा मुख़्तलिफ़ यानी जेको हिननि जो प्लान आहे 22-24 सूबा ठाहिण जो, त उनमें हिननि जो शायदि इन्हनि जो इहो ज़हन चवे थो त गवर्नेंस ठीकु थी वेंदी। हाणे जेका ॻाल्हि बुनियादी तौर ते सोचण जी आहे उहा इहा आहे त ही माण्हू साॻिया आहिनि, का बि दुर आसमान तां लही कोन ईंदी, न के ॿिए मुल्क मां माण्हू ईंदा, माण्हू पाण सभु साॻिया हूंदासीं। हाणे पाण थोरी देरि जे लाइ जेकॾहिं इन मफ़रूज़े ते डिस्कस कयूं त 8 बदिरां 16 सूबा हे ठाहे था छॾीनि त हिननि खे 16 सेक्रेटरीट खपंदा, 16 जेके आहिनि सो चीफ मिनिस्टर खपंदा, गवर्नर खपंदा, एतिरियूं गाॾियूं खपंदियूं, एतिरा जहाज खपंदा। हिन मुल्क जे अंदरि जिते ऑलरेडी 2.5 करोड़ ॿार स्कूल खां ॿाहिरि आहिनि, 40% ॿार जेकी नशोनुमा नथी थिए यानी उन्हनि जे अंदरि न ज़हनी तौर ते उहे बहितर आहिनि न ई जिस्मानी तौर ते, यानी ही सॼे मुल्क जी जेका सूरत हाल आहे उनमें सिंध में हाल, बलूचिस्तान जो हाल ख़राबु आहे, सिंध जो हाल ख़राबु आहे। हाणे इहा जेके ही असांजा अरस्तो आहिनि, पॉलिटिकल अरस्तो या रूसो जेके थिया वेठा आहिनि, हिननि जे ज़हन में इहा ॻाल्हि वेही रही आहे। तव्हां ॾिसो पिया रोज़ टेलीविज़न चैनल ते इहा ॻाल्हि आहे। अॼु जेको फ़ैसिलो आयो आहे उनमें हिकिड़ी ॻाल्हि नोट करण जी आहे त जेके बि
प्रो मैक्स एस्टेब्लिशमेंट जा साफ़ ई आहिनि। उनजी लैंग्वेज तव्हां नोट करियो हिकु ॻाल्हि, सही। शेख रशीद अॼु तमामु घणे वक़्त खां पोइ हिकिड़ो बयानु जारी कयो आहे, उहा लैंग्वेज तव्हां ॾिसो। उनखां पोइ तहरीक इंसाफ़ जी तव्हां बॉडी लैंग्वेज ॾिसो, ऐं नून लीग जो रद्द अमल जेको नासिर भट्ट जो आहे। बिल्कुलु साज़िश शुरू थी वई आहे, हिकु भेरो ॿीहर चवनि था। हाणे ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं पाण इन्हनि सभिनि कड़ियुनि खे जोड़ियूं इन करे था त हिन वक़्तु जेका सूबनि जी ॻाल्हि आहे, मूंखे ईअं लॻे थो त अॼु जेको रिपोर्ट थियो आहे, अञा इनजी प्रॉपर पूरी रिपोर्ट शायदि सुभाणे अख़बारूं कनि, कंहिं वेबसाइट वग़ैरह ते नज़र कोन आई आहे, मूं कंहिं सुप्रीम कोर्ट जे रिपोर्टर खां हिन बारे में पुछियो कोन्हे। पर हिकिड़ी ॻाल्हि जेका मूंखे नज़र आई उहा हैरान कंदड़ इहा हुई त अॼु इन केस जे अंदरि तहरीक इंसाफ़ जे पारां इहा ॻाल्हि न कोन कई वई हुई, यानी तहरीक इंसाफ़ जी इहा प्ली कोन हुई त इमरान ख़ान खे इस्पताल मुंतक़िल कयो। सही। ठीकु आहे, ऐं इहे सभु मामला अची विया। हाणे मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त हिकु त हिननि ते प्रेशर वधियो आहे इंटरनेशनली, ॿियो इहो आहे त आख़िर 3 साल हिकिड़ो माण्हू रहियो आहे ऐं उनजी तबियत ठीकु न आहे, ऐं उहो जेकॾहिं इन केस कुझु थी थो वञे त हिननि जे लाइ परेशानी थींदी। चोथों जेको मामिलो आहे उहो इहो आहे त हीउ असल में इमरान ख़ान वारो मामिलो हिननि खे ॾेखारे पोइ ही बुनियादी तौर ते हिननि सां कंदा बार्गेनिंग। हाणे इमरान ख़ान बार्गेन कंहिंसां, पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग सां या पीटीआई वारनि सां? पीपीए नवाज़ लीग सां। हा, छाकाणि त पीपल्स पार्टी क्लियर आहे त उहो चवे थी, उनजो त मौक़िफ़ अची वियो आहे। सिंध असेंबली अनेक भेरा हिन हवाले सां करारदाद पास कई आहे, पर नून लीग जो इहो आहे कि नून लीग इस्टेब्लिशमेंट सम्झे थी त नून लीग पीपल्स पार्टी खे राज़ी करे सघे थी। हाणे प्रॉब्लम इहो आहे त पीपल्स पार्टी हिन जुआ जे अंदरि पंहिंजी ज़ात खे दाव ते नथी लॻाए सघे, छाकाणि त डुअल सिस्टम जॾहिं पीपल्स पार्टी पास 2012 में करायो थियो जी, जेको रद्द अमल आयो पाण सभिनी ॾिठो मामिलो थियो। हे जेके आहिनि पीपल्स पार्टी जा लीडर हुया, इहे पंहिंजे घरनि जे अंदरि यानी मैसूर थी चुका हुया, यानी उहो प्रिज़न थी वियो हुननि जे लाइ। माण्हुनि घरनि जे साम्हूं दवा टंगे छॾिया कि कैनान जे मामले ते ख़ुदि पीपल्स पार्टी जे अंदरां जेको रिएक्शन आहे। सो हिन त अच्छा उन वक़्तु गुज़िरियल साल जॾहिं इहा कुझु थियो त इस्टेब्लिशमेंट वटि इहा रिपोर्ट हुई त इहो सॼो धंधो पीपल्स पार्टी पाण करायो आहे पंहिंजे पाण खे बचाइण जे। ख़ुदा बहितर ॼाणे थो इहो हो या न हो, पर माण्हुनि जो जेको रिएक्शन हो नेचुरल हो ऐं उहो आहे। ऐं सिंध जी ज़ाहिर आहे 3 रेड लाइन्स आहिनि, दरिया आहे, ॿोली आहे ऐं सिंध जी वेझो। तो इन में त कोई इनकार आहे कोन। हाणे हिते जेके रस्तो वेठा आहिनि हे सम्झनि था त सूबा ठही वेंदा। हाणे प्रॉब्लम इहो आहे त सूबा ठाहिण जो हिकिड़ो तरीक़ो इहो आहे त हे सूबाई असेंबली पास करे पोइ ॾांहुं वञे। हाणे ॻाल्हि इहा ॿुधण में पई अचे त सूबे वटि जेको अख़्तियार आहे हदनि खे तरमीम करण जे हवाले सां सूबाई असेंबली जी 2/3 मेजॉरिटी जी करारदाद जो आइन जे अंदरां उहा शिक ख़तम करे इहो अख़्तियार इस्लामाबाद वारी जेका पार्लियामेंट आहे उनखे ॾिनो। ऐं उन में अव्हांखे लॻे थो त पीपल्स पार्टी अपोज़िशन में अची वेंदी ऐं पीटीआई ऐं नून लीग गॾाए करे उन्हनि खां इहो कमु करायो वेंदो, इन जे करे इहे सभु कुझु थिए पियो? मुंहिंजो हिकिड़ो हिन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हां यादि रखो, मुंहिंजो ख़्यालु आहे तव्हां रीकॉल कराए, हिकिड़ी ॻाल्हि हली पई कुझु साल ॾेढ खां नेशनल गवर्नमेंट। जी बिल्कुलु हली पई। हाणे उहा नेशनल गवर्नमेंट वारो जेको मामिलो आहे मूंखे इन बारे में इंफॉर्मेशन कोन्हे, आउं सिर्फ़ु अज़्यूम कयां थो त मुमकिन आहे इहो मामिलो उन तरफ़ वञे त उनजे नतीजे में पीपल्स पार्टी जेकॾहिं ॿाहिरि भली थी वञे, पर प्रॉब्लम हिन सॼी सूरत में ख़बर आहे छा थींदो। उहा नेशनल गवर्नमेंट बि सर कीअं इलेक्शन उन जे लाइ नवां थींदा, इहे जेको मौजूदा असेंबलियूं आहिनि उन मां जा जेके पार्टियूं उन में मौजूदु आहिनि उन्हनि ते ई मुश्तमिल का हूंदी हुकूमत, छा थींदो उन जे लाइ? हाणे हिन में मुख़्तलिफ़ सरगर्मियूं पाण जेकॾहिं इन शइ जेके नतीजे ते पहुचणु चाहिनि था त हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त घणे वक़्त खां पोइ लीडर ऑफ अपोज़िशन महमूद खान अचकज़ई सां चीफ इलेक्शन कमिश्नर जे हवाले सां ॻाल्हि ॿोल शुरू थी। ठीकु आहे, हिकु पासे हुते ॻाल्हि ॿोल शुरू थी, ॿिए पासे हिते तहरीक इंसाफ़ खे सुप्रीम कोर्ट मां रिलीफ मिलियो ऐं सलमान अकरम राजा अंडरटेकिंग ॾिनी आहे त शिफ़ा इंटरनेशनल अस्पताल जे साम्हूं को बि तहरीक इंसाफ़ जो
कारकुन कोन ईंदो, को गॾु कोन थींदा, उनजी भेण जी अॼु मुलाक़ात थी वई आहे अॾियल आहे जेल में। यानी हिकिड़ी पैगाम रसानी जो मामिलो थींदो, पर इनखे जेकॾहिं पाण ईअं सम्झूं त पोइ तहरीक इंसाफ़ खे रिलीफ मिलणु शुरू थी वियो, ईअं न आहे। ही फ़िलहाल ही जेको मौजूदा सिस्टम आहे उनखे कोशिश कंदा कंटिन्यू कनि, पर छाकाणि त हुननि जी एजेंडा आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त हिन वक़्तु इस्लामाबाद जा जेके इदारा आहिनि वॾा, उहे असल में हाणे जेके इस्टेब्लिशमेंट आहे डायरेक्ट हुनजे कंट्रोल में अची विया आहिनि। सो हाणे उनखे को घणो कमु करण जी ज़रूरत कोन्हे। सवाल जेको बुनियादी तौर ते घुमी फिरी अचे थो उहो आहे सिंध जो। त इहो ई खटी साहिब मूंखे सम्झणो आहे। चलो पाण अज़्यूम करे वठूं थी तहरीक इंसाफ़ सां गॾिजी करे या जेका आर्टिकल आइन जो आर्टिकल आहे 249 जी क्लास 4 आहे शायदि, उनमें तरमीम करे बि वठनि, पर छा हिकिड़ी आइनी तरमीम सां जेका सदियुनि खां हिकिड़ी सूबे जी सरहद आहे उहा तब्दील थी वेंदी? वॾो सवाल इहो आहे त इन्हनि अकाबरनि खे केरु इहो सम्झाए थी? मसइलो पीपल्स पार्टी जो त आहे ई कोन, हीउ हर हिकु सिंधी जो मसइलो आहे। छा उहे माण्हू एग्री थी वेंदा? इहो वॾो सवाल न आहे? इन ते उहे नथा सोचनि? असल में नसीर साहब प्रॉब्लम इहो आहे त असांजा इहे जेके फ़ैसिला साज़ आहिनि, हक़ीक़ी फ़ैसिला साज़, उहो तारीख़ मां सबक़ हासिल करण तयारु कोन्हे। 71 में त 71 त असल में उहो बिल्कुलु उनजो एंड हो सॼे वाक़े जो। पर 1947 48 खां बंगालियुनि जी मिज़ाज खे ई उहो कोन सम्झी सघिया। उनजो हिकिड़ो सबबु त उन्हनि जी अक्सरियत हुई। नंबर 1, पंहिंजी ॿोली पंहिंजी ज़मीन सां उन्हनि जी जेका यानी लगाव हुयो उहो एतिरो शदीद हुयो जो उन्हनि जना साहब जी जेका ॻाल्हि बि ढाका में उन ख़िताब कयो त क़ौमी ॿोली हूंदी, उनखे क़बूल करण खां उन्हनि इनकार कयो। हालांकि पाकिस्तान ठाहियो उन्हनि, इहो ठही मुस्लिम लीग बंगाल में बि, पर इहा ॻाल्हि उन्हनि खे सम्झ में कोन आई। ऐं उनजो हिकिड़ो सबबु इहो हो, हिननि इहा ॻाल्हि सम्झी हुई त जेकॾहिं बंगाल हूंदो त ज़ाहिर आहे हिकिड़ी 54% आबादी आहे, असांजी अक्सरियत उन्हनि जी आहे, त असांजो त मामिलो हलंदो कोन। सो तॾहिं उन्हनि खे इहो हो त पाकिस्तान जी तरक़ी इन में आहे त मुल्क खे 3 सूबा जेके आहिनि उहे मिलाए ऐं 4 सूबनि खे मिलाए हिकिड़ो यूनिट कयो ऐं उनखे हिकिड़ो यूनिट कयो। हाणे ही चवनि था त मुल्क जी तरक़ी जो जेको राज़ आहे उहो इन में आहे त मुल्क जा चाहे चईनि मां 40 सूबा ठाहियो या 8 ठाहियो या 16 ठाहियो। हाणे ॻाल्हि घुमी फिरी इहा आहे त छा बेड गवर्नेंस जो हल इहो आहे त तव्हां सूबा ठाहियो? मुंहिंजो ख़्याल तमामु बेकार तजवीज़ आहे। हा, लोकल बॉडीज़ जेका सिस्टम आहे उनखे मुकमल ताक़तवर कयो, वार्ड सतह ते जेको काउंसलर आहे उनखे ताक़तवर कयो। टाइम लॻंदो। सोसाइटी सॼी पाकिस्तान जी तमामु घणी करप्ट थी चुकी आहे, यानी इन हद ताईं आहे जेकॾहिं हू चौक ते बि रेड बत्ती जो विसामण जो इंतज़ारु नथी करे ऐं शरीफ़ हिते उहो आहे इन मुल्क में हाणे जनरली जंहिंखे मौक़ो कोन थो मिले। सो निज़ाम खे सुधारण जे लाइ साल ज़रूरु लॻंदा, केतिरा ई साल लॻंदा, पर उनजी शुरूआति थियणु घुरिजे। लोकल बॉडीज़ जी शुरूआति थियणु घुरिजे ऐं लोकल बॉडीज़ जो जेको सिस्टम आहे, जी नून लीग हिते करे थी पंजाब में, त गैर जमाती इलेक्शन थियणु घुरिजनि, उनखे डपु आहे तहरीक इंसाफ़ जो, इन जा मामला तय थियणु घुरिजनि, पर इहे सियासी एजेंडा खां हटाए अवामी मुफ़ाद में कया वञनि। हाणे प्रॉब्लम इहो आहे त जेकॾहिं मुशरफ जो निज़ाम हो उनमें प्रॉब्लम इहो हो त वफ़ाक़ ऐं डिस्ट्रिक्ट जे विच में सूबो जेको हुयो उनजी कोऑर्डिनेशन ख़तम थी वई। हाणे उहे इन क़िस्म जो ई मॉडल आणणु चाहिनि था त सूबा ऐं विचा कढी डिस्ट्रिक्ट ऐं वफ़ाक़ जे विच में इहो मामिलो ठाहिजे। प्रॉब्लम इहो आहे त ठीकु आहे, तव्हां कराची में, पिशावर में, कोयटा में, लाहौर में वफ़ाक़ जूं ऑफिसूं ठाहे छॾींदो, पर हिते प्रॉब्लम इहो आहे त वफ़ाक़ जी जेका ब्यूरोक्रेसी आहे उहो जो अख़्तियार हाणे सिर्फ़ु 26 किलोमीटर जी रेडियस में रहिजी पियो आहे। अरिड़हीं तरमीम खां पोइ ही तमामु घणा आता आहिनि, तमामु घणा परेशान आहिनि। अॻे हू हर मुल्क जे हर कुंड में फ़ोन कंदा हुआ, हुन जा कमु थींदा हुआ। हाणे हर सूबे पंहिंजी हिकिड़ी ब्यूरोक्रेसी तयारु कई आहे। इहो हिकिड़ो बहस अलॻि आहे त उहा केतिरी एफिशिएंट आहे, केतिरी ईमानदार आहे, इहो बहस अलॻि। पर बुनियादी तौर ते जेको सूबनि जो जेको अख़्तियार आहे ही असल में उनखे वापसि वठणु चाहिनि था। 18 खां अॼु पाण आहियूं सम्झो त 2026 में, न 2010 खां 2026 में, हाणे तव्हां हिसाब लॻायो 2010 में अप्रैल 2010 साल थी विया।
त हाणे हिन सूरत हाल जे अंदरि ही वरी हिकिड़ो नओं तजुर्बो कंदा ऐं इन में को शक कोन्हे ही पीपल्स पार्टी जो क्रेडिट आहे ऐं उनजे करे अरिड़हीं तरमीम जे करे ANP फारिग थी वई, जमात इस्लामी फारिग थी वई, ॿिया नंढा नंढा ग्रुप्स फारिग थी विया। पर बदकिस्मती इहा आहे त जेके नेशनल सतह जूं पार्टियूं आहिनि, मुल्की सतह जूं, मुस्लिम लीग नून आहे, पीपल्स पार्टी आहे या ॿियूं जमातियूं आहिनि, इन्हनि बि पंहिंजे पाण खे महदूद करे छॾियो आहे सूबनि ताईं। यानी पीपल्स पार्टी जी पंजाब में हाणे का एॾी वॾी कोन्हे सूरत हाल, बलूचिस्तान जे अंदरि जेका हुकूमत आहे उहो तव्हांखे ख़बर आहे, पख्तूनख्वा जे अंदरि गवर्नर बि उन्हनि जो हिकिड़ो सेटअप आहे, ज़ाहिर आहे उते उनजी PTI जी अक्सरियत आहे। सो प्रॉब्लम इहो थी वियो आहे त नेशनल सतह जी जेका पार्टी हुजणु घुरिजे उहा आहे कोन। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि ॿी ज़हन में हुजणु घुरिजे, मूंखे हैरानगी इहा थी सॼो टेलीविजन ते बहस हले थो सूबनि जी विरासत जो, पर का बि सियासी पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी हुजे, मियां शहबाज शरीफ हुजे या हलो ठीकु आहे उनजो जेको सेकेंड टियर आहे उहो को अची प्रेस कॉन्फ्रेंस करे स्पेशली इन मौज़ू ते त बाबा ही कुझु बि कोन पियो थिए। राणा केरु कोन सनावला थो टाइप ॻाल्हाए। जेके माण्हू आहिनि उहे बार बार चवंदा त हुकूमत जी एजेंडा ते अहिड़ो को मामिलो न आहे, पर तंहिंजे बावजूदि जेतिरा ई TV टॉक शो थियनि था, जेके प्रोग्राम थियनि था, उन्हनि खे PTV जहिड़ो इदारो लाइव वेठो ॾेखारे, जेको कल्ह थियो उन प्रोग्राम थियो, अव्हां बि ॾिठो हूंदो जेको मियां आमिर महमूद वारनि जो। अच्छा सर, आख़िर में हाणे अव्हां खां इहो सम्झिजे त हीउ जेको कुझु थिए पियो, अॻु में पाण 26 ऐं 27 तरमीम बि ॾिठोसीं त सूबनि जी ॻाल्हि करे ऐं हू अदालतुनि जे हवाले सां जेका आइन साज़ी कराए विया, हिन भेरे बि किथे ईअं त कोन्हे सूबनि जे मामले सां एॾी हाइप क्रिएट करे आख़िर में हू जेको आहे 18 तरमीम में जेके मामला हू सेट करणु चाहिनि था, NFC हुजे या कुझु खाता वापसि वठिणा हुजनि, उहो सभु कुझु कराए वञनि? NFC ते त मुंहिंजो ख़्याल आहे त मामिलो यानी तव्हां सम्झो त कंप्रोमाइज़ थी वियो आहे। सूबनि पंहिंजो हिसो विड्रा कयो वियो। उहो त भते जी सूरत में ॾिनो न, हू चवंदा त आइनी सूरत में लिखी ॾेई छॾियो ॼण, हीअ त ॼण भतो हो जेको हींअर सूबनि ॾिनो। हा, पर ज़ाहिर आहे त हिननि जी मजबूरी इन ताईं आहे। मुंहिंजो ख़्याल आहे त पीपल्स पार्टी त घटि में घटि कोन, इहो सूबनि जे हवाले सां पीपल्स पार्टी कोन कंदी, इन करे पीपल्स पार्टी करे थी त पोइ पीपल्स पार्टी खे यादि रखणु घुरिजे त मुंहिंजो ख़्याल आहे त पोइ हुनखे सिंध में तमामु घणी ख़राब थी ऐं नथो सम्झां पीपल्स पार्टी को एॾी वॾी ख़ुदकुशी करे। हा, इहा ॻाल्हि ज़रूरु आहे त जेल अफोर्ड करणु हिननि जे लाइ हाणे वॾो मसइलो रहियो आहे, पर प्रॉब्लम इहो आहे त हिन मुल्क जी बदबख्ती इहा आहे त इस्टेब्लिशमेंट जे मूड खे ॾिसी पाण अदालतूं फ़ैसिला थियूं कनि, इस्टेब्लिशमेंट जे मूड खे ॾिसी पाण सभु इहो अज़्यूम कंदा आहियूं त हाणे हीअं थींदो, यानी आइन फारिग, पार्लियामेंट फारिग, इंसाफ़ फारिग। त हाणे हिन क़िस्म जी जेका सूरत हाल आहे उन में केरु बि नथो ॻाल्हाए। छा कंदासीं भला? मूंखे ॿुधायो त बेवसी जी मूंखे त आख़िरी हद लॻे थी, पर शायदि लॻे थो त अॼु जंहिं वक़्तु पाण ॻाल्हायूं था ईंदड़ ॾींहंनि में ईअं लॻंदो तव्हांखे त शायदि अॼु पाण जे वस में अञा कुझु हुयो, शायदि ईंदड़ वक़्त में अञा कुझु न हुजे। सही, ठीकु आहे खटी साहिबु, तमामु घणी महिरबानी, अव्हां असांखे वक़्तु ॾिनो। ऐं ॾिसूं था ईंदड़ ॾींहंनि में सूरत हाल कहिड़ो रुख़ अख़्तियार करे थी। बहरहाल जेकॾहिं वाक़ई अहिड़ी का मूव थिए थी संजीदा क़िस्म जी, त उनजा नतीजा घटि में घटि इहो पाण ज़रूरु चई सघूं था त उहे के बहितर कोन ईंदा, उनजो जेको रिएक्शन ईंदो उहो कंहिं बि रीति मुल्क जे हक़ में न हूंदो। सो इते ई असांजो प्रोग्राम पंहिंजी पुॼाणींदो थो पहुचे, ॾींदा इजाज़त, अल्लाह निगहबान।